गंबड़ में तालीमी साइंसी सकाफती ऐं हुनरी मेलो लगायो वियो। मेले बाबति तफ़सील ॾिसूं था हफ़ीज़ मंगी जी रिपोर्ट में। जी नाज़रीन अभी ॾिसी रहा था असीं इन वक़्तु गंबड़ गिम्स हॉस्पिटल में मौजूद आहियूं जिते तालीमी ऐं साइंसी हुनर जे हवाले सां हिते मेलो लगायो वियो आहे। असां सां गॾु हिते मुख़्तलिफ़ स्कूलनि खां आयल शागिर्द ऐं जेके हिते बुकनि जा स्टॉल लगाया विया आहिनि या तस्वीरुनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। अॼु त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन हवाले सां हू छा पिया चवनि। अॼु असीं मेले में किताबनि जो स्टॉल लगाया मकतब दीदी ऐं खोड़ा जे नाले सां। उन में हर मौज़ू जो किताब है जिनमें तारीख़ तसौफ़ फ़लसफ़ो और अदब थियो सिंधी अदब उर्दू अदब मुख़्तलिफ़ किताब आहिनि ऐं माशाअल्लाह ॿार शौक़ सां इहे किताब वठनि पिया। सिंध सुजाण संगत जे पारां हीउ जेको साइंसी अदबी ऐं सकाफ़ती मेलो रचायो वियो आहे इन सां असांजी गंबड़ जे शागिर्दनि खे तमामु घणी ॼाण मिले थी ऐं हुननि में हिकिड़ो उत्साह पैदा थिए थो त असीं आवाम जी अॻियां आइडियंस जी अॻियां असां कीअं पंहिंजूं शयूं साइंसी ब्रीफ करे सघूं। हिन वक़्तु सकाफ़त जो आहे असां हिननि साइंसी कयो आहे, असां सिंध सकाफ़त खे उजागर कयो आहे त ॾिसूं इहो ॾिसे सघूं था असां त सिंध सकाफ़त अॼु ताईं हिन दुनिया में क़ाइमु आहे। ऐं असां हिते दस्तरख़्वान रखिया आहिनि, पिंडियूं रखियूं आहिनि, उखी मुई रखी आहे ऐं टुक जा विहाणा रखिया आहिनि, चादरूं रखियूं आहिनि ऐं बगा रखिया आहिनि, रलियूं रखियूं आहिनि जंहिंसां असां साबित करे सघूं था त अॼु बि हथ जा भर्त हिन दुनिया में मौजूदु आहिनि ऐं अॼु बि उहे औरतूं आहिनि जेके हेठि आहिनि कनि थियूं। I am Nurden from class metric. We make a hemodialysis working model. Hemo means blood and dialysis means filtration. It means blood filtration. Let's know about the basis of dialysis. Dialysis work of the principal and the diffuse solids and ultrafiltration across semi-permeable. It's also help keep your body's potassium and phosphorus and sodium levels balanced. We represented the human head. Human head is the major part of circulatory system. It consists of 4 chambers: left atrium, right atrium, left ventricle, right ventricle. Left atrium connected with right ventricle, left atrium connected with right ventricle. Aorta is the important part of heart. राइट वेंट्रिकल में वेंदो आहे असांजो उतां लंग्स में वेंदो आहे। लंग्स जो ब्लड साफ़ कंदो आहे, साफ़ ऑक्सीजनेट ब्लड थी वेंदो आहे। पोइ असांजी जेकी आर्टरीज़ हूंदियूं आहिनि खणी करे लेफ्ट वेंट्रिकल में वेंदियूं आहिनि ऐं उहो सॼी करे हुन में लंग्स वेंदो आहे। पोइ सॼी जेके आहे सॼे जिस्म में फैलिजी वेंदो आहे। त हिकु दिल्ली हिकिड़ो अहिड़ो सुबुह आहे जेको पंहिंजी मर्ज़ी सां हलंदो आहे, कंहिंजे बि हुन ते न हलंदो आहे। ऐं हीअ हिकु पेंसिल आहे, हीअ यानी कि रेयर मीडियम आहे, यानी कि हवा जेका रेयर मीडियम आहे ऐं हे वाटर आहे यानी कि हे डेंस्ड मीडियम आहे, मालिक्यूल घाटा आहिनि। जॾहिं असां हिनखे डेंस्ड मीडियम में वेंदासीं त असांखे पेंसिल चिवी नज़र ईंदी, भॻल नज़र ईंदी, इनखे रिफ्लेक्शन ऑफ लाइट चइबो। Our project is about the water cycle. Water cycle is a biogeochemical cycle. There are 3 biogeochemical cycles: nitrogen cycle, carbon oxygen cycle and water cycle. Water cycle shows the continuous movement of water from the earth to the atmosphere. In water cycle, liquid water converts into the water vapors and these water vapors contains to form a clouds and precipitate back to the earth. There are 3 major steps of water cycle: evaporation, कंडेंसेशन एंड प्रेसिपिटेशन। किडनी जो जेको सिस्टम आहे उहो उन असां सिस्टम खे चवंदा आहियूं यूरिनरी सिस्टम, जेको असांखे यूरिन खे फिल्ट्रेट करे असांखे जो आहे यूरिन अलॻि करे ॾींदो आहे ऐं जेके यूज़फुल सब्सटेंस आहिनि उहे असांजे ब्लड स्ट्रीम में जेको आहे वापसि वेंदा आहिनि ऐं जेको आहे उनखे एब्ज़ॉर्ब करण वारा जेके आहिनि हिन में कुझु फंक्शनल यूनिट्स ऑफ किडनीज़ हूंदा आहिनि जेके चइबा नेफ्रॉन्स फंक्शनल यूनिट हूंदा आहिनि किडनी जा, उहे जेके माना इहे रीएब्ज़ॉर्प्शन में वधाईंदा आहिनि वाटर ऐं मेनली साल्ट्स जेके हूंदा आहिनि उहे असांजे ब्लड में वापसि मोकिलींदा आहिनि ऐं यूरिन खे असांखे जेको आहे ॿाहिरि रिलीज़ कराईंदा आहिनि, जेका असांजी हिकु नाइट्रोजन वेस्ट तौर हूंदी आहे। सनलाइट जेके रेज़िस थ्रू असां उनखे गरम करे सघूं, काई शइ बि गरम करे सघूं था। हिन में असां एल्यूमिनियम यूज़ कयो आहे, स्टाइलोफोम यूज़ कयो आहे ऐं ट्रांसपेरेंट पेपर शीट यूज़ कई आहे ऐं हिकिड़ो ब्लैक पार्ट यूज़ कयो आहे। ट्रांसपेरेंट पेपर जो मतिलबु इहो आहे त इहो असांजी जेका लाइट एनर्जी आहे इहा पाण खे माना अट्रैक्ट कंदो आहे, हिनखे पाण में जज़ब कंदो आहे ऐं हिन में कलेक्ट थी स्ट्राइकिंग कंदी आहे। स्टाइलोफोम स्ट्राइकिंग कराईंदा आहे, स्ट्राइकिंग खां पोइ असांजो ब्लैक जेको पार्ट आहे उहो पाण खे जल्दी माना कलर जो इहो हीट एनर्जी खे जल्दी एब्ज़ॉर्ब कंदो आहे। नतीजे में असांजी काई शइ जेका आहे जल्दी गरम थी सघे थी सर जी। There are 2 components of Quantico system: biotic components and abiotic components. Abiotic components are lifeless things like our sand, water and temperature are abiotic things. And biotic components are living things like our fishes and plants are biotic components. Water steam high pressure steam convert to steam high pressure. The chamber of boiler माना हिन में अचे थो पाणी, ठीकु आहे, माना स्टीम अचे थी, माना उहा हाई प्रेशर स्टीम जेकी आहे हिनखे गोल थी फिराए, ठीकु आहे। उहो गोल फिराए करण में माना जेके असांजा जेके डायनामो लॻल आहिनि उहे गोल था फिरनि, उनजे करे असांजी जेकी इलेक्ट्रिसिटी आहे उहो प्रोड्यूस थी वञे। खे इंताई घणी ख़ुशी बि थी आहे ऐं मुंहिंजो पंहिंजे नए नस्ल में ईमान ताज़ो थियो आहे। गुज़िरियल साल जे भेट में ही साइंसी मेले में हिकु त स्कूल इदारनि जी बि जेका शिरकत घणी आहे ऐं
हिन मेले खे घुमण वारनि शागिर्दनि जो ऐं स्टूडेंट्स जो उन सां गॾु पेरेंट्स जो तइदाद बि तमामु घणो आहे। अहिड़े क़िस्म जा साइंसी मेला जेके आहिनि उहे लाज़मन लॻणु खपनि, छाजे करे त सॼी दुनिया जेका बि तरक़ी कई आहे उन जा बुनियाद साइंस ते बीठल आहे। पावर एनर्जी हीट सां असां इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण जो असां प्रोजेक्ट ठाहियो आहे। जीअं असां कोयले खे बर्न कंदासीं, कोयले खे बर्न कंदा त हीट प्रोड्यूस थींदी आहे, उन हीट जे प्रोड्यूस जे करे असां एनर्जी कन्वर्ट कंदा आहियूं। हीट एनर्जी खे असां इलेक्ट्रिकल एनर्जी में कन्वर्ट कयूं था, उहो प्रोजेक्ट ठाहियो असां हीट मां असां एनर्जी पैदा कई आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी ठाहियो जेको असांजी पहिरां वाटर जेको मेड कयो कोई पहिरां 4 गिलास कया, 4 गिलास में पहिरें गिलास में असां पत्थर विझो, ॿिए गिलास में सैंड विझी ऐं 3 गिलास में असां काटन विझी, काटन में पहिरां गिलास में पोइ मेरो पाणी विधो, मेरे पाणी विझी करे जेके असां गंद किचिरो हुयो सैंड में जेको ॾमी वियो, सैंड मां जेके असां गंद किचिरो हुयो नी उहो हुन काटन में हली करे जेको गंद किचिरो काटन में चुंबड़ाईंदो आहे, पोइ काटन जे करे साफ़ पाणी निकितो। थैंक यू। जंहिंमें असां रेडार सिस्टम जो हिकिड़ो प्रोजेक्ट इस्तेमालु कयो आहे। रेडार सिस्टम में आहे छा, रेडार सिस्टम में रेडियो डिटेक्टिंग एंड रेंज सिस्टम, इहो हिकिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंखे एबिलिटी हूंदी आहे त असांजी हद में कोई बि अगरि एक्सटर्नल ऑब्जेक्ट यानी ॿाहिरियों कोई बि दाख़िल थिए थो त उहो असांखे डिटेक्ट कराईंदो आहे, असांजे अलार्म जे मदद सां सिग्नल मैसेज कंदो आहे त असांजी हद में कोई ऑब्जेक्ट दाख़िल जो आहे। Hologram technique in which we visualize the 2-dimensional images into the 3-dimensional images. This works on the principle of the total internal reflection. The rays falls on the mirror and the 3D image of something is formed. It is used in many purposes, just like it is also used in medical field, educational field and also military purpose and security purpose. इलेक्ट्रोकेमिस्ट्री जे हिसाब सां जेका असां हिन प्रोजेक्ट ठाहिण जो मक़सदु इहो आहे त दुनिया ॾींहों ॾींहुं तरक़ी करे रही आहे, जंहिंमें असांखे बिजलीअ जी तमामु घणी खोट महसूसु थिए थी। जेकॾहिं असां बिजली जी खोट महसूसु करण लाइ असां हीउ प्रोजेक्ट इस्तेमालु कंदासीं त असांखे बिजली जी खोट हीउ तव्हां प्रोजेक्ट ॾिसी सघो था त हिन में असां कुझु पाणी ऐं लूण जो सॉल्यूशन इस्तेमालु कयो आहे, जंहिंमां असां कुझु इलेक्ट्रोड्स बि इस्तेमालु कया आहिनि, कोई जिस्तरी पटी इस्तेमालु कई आहे ऐं कॉपर जी पटी इस्तेमालु कई आहे, जेके असां पाण में गॾारे करे असां हिकु माना लाइट जो सोर्स पैदा कयूं था। वाटर सेंसर बना रहे हैं। वाटर सेंसर एक ऐसा स्विच होता है जो एक ऑटोमेटिकली वर्क परफॉर्म करता है, मतलब उसमें एक सेंसर लगा होता है, उस सेंसर के आगे अगर कोई भी चीज़ आएगी वो सेंसर उस चीज़ को डिटेक्ट करेगा तो उसमें से पानी आएगा। हिन मां शागिर्दनि खे इहो फ़ाइदो पवंदो त हीअ सॼी दुनिया जेका तरक़ी करे ओज ते पहुती आहे उन जे पुठियां साइंस आहे ऐं टेक्नोलॉजी आहे। ऐं असां मेला साइंसी मेला लॻनि था, जेके स्कूल तालीमी इदारा जेके बि आहिनि उनजा ॿार साइंसी शऊर ॾे राग़िब थियनि ऐं उन सां अलावा पंहिंजो किताबी जेके आहिनि निसाब खां हटी करे ॿियूं शयूं उहे बि पढ़नि। ऐं असां जेको हिते लेक्चर सीरीज़ कराई आहे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, उहो बि इहो हुयो त असां नौजवाननि खे ख़ासि करे जेको असांजी यूथ आहे, जेको असांजो मुस्तक़बिल आहे, उन्हनि खे आगाही ॾियूं ऐं उन्हनि खे मोटिवेट कयूं। हिन में असां शिरकत कई आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। इहे असां किताबनि जा स्टाल ॾिठा, डिफरेंट टाइप जा प्रोजेक्ट ॾिठा, अहिड़ा मेला जदीद माना ॿीहर बि थींदा रहनि ऐं जीअं असांजो ज़हन दुरुस्त ऐं सही थींदो वञे। हिन साइंसी हुनरी तालीमी ऐं सकाफ़ती मेले में शिरकत कंदड़ शागिर्दनि जे वालिदेन उस्तादनि ऐं शागिर्दनि जा वीचार ॿुधा। उन्हनि चवणो हुयो त अहिड़ा जेके मेला आहिनि उहे थियणु घुरिजनि, अहिड़ा साइंसी मेला थियण सां जेको शागिर्दनि जो ज़हन आहे उहो वसी थिए थो। कैमरामैन अदनान मंगी सां गॾु हफ़ीज़ मंगी।